नशर फ़िरोज़ ॻोठ सौराब ख़ान मरी जे ॻोठाण बशीर मरी, एजाज़ मरी, नज़ीर मरी, शबीर मरी, वक़ार मरी, नज़ीर मरी पारां पंहिंजे ई सौट नवाब मरी ख़िलाफ़ 20 ॾींहं बि मुसलसल एहतजाज। मोरल अंजार हाउस का नवाब शाह प्रेस क्लब खां पोइ DIG ऑफिस अॻियां एहतजाज। DIG साहिब फ़ौरन मुलाक़ात करे इन ही महल SSP नशर फ़िरोज़ रोहल खान कोसो खे फ़ोन करे चयो त एहतजाज कंदड़ अव्हां जे ॾे अचनि था, तेसिताईं ऑफिस में विहो। हुननि सां मिली अॼु ई फ़ैसिले में ॻाल्हि आणियो, जेको नथो फ़ैसिलो त बीहे ऐं न ही इन ख़िलाफ़ को क़ानूनी कार्रवाई थो करे। उन खां पोइ SSP रोहल खान कोसो बशीर मरी वारी धुर सां मुलाक़ात करे फ़ैसिले करण वारा नाला वरिता। इन महिल पीर ऑफ नशर फ़िरोज़ कुर्बान सां राब्तो करे रईस ग़ुलाम नबी ख़ान मरी जे सरदारनि सां राब्तो कयो। अॼु मंझंदि 2 बजे नेशनल प्रेस क्लब अॻियां लॻल कैंप ते पीर ऑफ नशर फ़िरोज़, पीर कुर्बान ऐं सरदार ग़ुलाम नबी ख़ान मरी जो फ़र्ज़ंद कैंप ते वेठल बशीर मरी, एजाज़ मरी ऐं ॿियनि खे जूस पियारे एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो ऐं 10 अगस्त ते पीर कुर्बान जे बंगले ते फ़ैसिलो थींदो, जंहिं में पीर कुर्बान सरदार ग़ुलाम नबी फ़ैसिलो कंदा। रईस सोहेल अख्तर अब्बासी, MPA मुमताज़ चांडी पिणु मौजूदु हूंदा। आख़िर में तरी ते आयल महिमाननि ऐं बहितरीन कवरेज ॾींदड़ साफ़िन खे पिणु सिंध जी सुखड़ी अजरक ऐं उठाया ऐं सभिनी जो शुक्रिया अदा कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।